बुलेटिन की शुरुआत में नाज़रीन नवाज़ा ख़बर शेयर कंदासीं त सुप्रीम जुडिशियल काउंसिल में जस्टिस मज़हर अली अकबर नकवी ख़िलाफ़ शिकायतुनि वारे मामले जे हवाले सां अवांखे अपडेट कयो पिया। जस्टिस मज़हर अली अकबर नकवी ख़िलाफ़ शिकायतुनि ते शुरुआती कार्रवाई शुरू कई वई आहे। सुप्रीम जुडिशियल काउंसिल जे सेक्रेटरी शिकायतूं कंदड़नि खां रेफरेंस बाबति वधीक तफ़सील बि घुरी वरिता आहिनि। एडवोकेट मियां दाऊद खे जस्टिस मज़हर अली अकबर नकवी ख़िलाफ़ रेफरेंस बाबति हल्फ़ी बयान जमा कराइण जी हिदायत जारी कई वई। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे इब्राहिम कुंभर। जी इब्राहिम, अपडेट कजो। जी बिल्कुल, जस्टिस मज़हर अली अकबर नकवी जो सुप्रीम कोर्ट जो जज है उनके खिलाफ 4 मुख्तलिफ जेके दरख्वास्तूं जुडिशियल काउंसिल में मौजूद हैं। जुडिशियल काउंसिल बाज़ाब्ता तौर पर उन्होंने दरख्वास्तुनि जी छंछाण उन्होंने कार्रवाई शुरू कर छॾी है। उन्हें रिस में जो सेक्रेटरी जुडिशियल काउंसिल है उन्हें दरख्वास्त गुज़ार जेके 4 आहिनि उन्हनि खां वधीक जेके आहिनि वो तफ़सील जेके आहिनि उहे घुरी वरिता आहिनि। नोटिस उन्हनि खे जारी करे छॾिया आहिनि। इनमें आम जो दरख्वास्त है वो एडवोकेट मियां दाऊद है जैं पहिरियों रेफरेंस दाख़िल किया जुडिशियल काउंसिल इंक्वायरी रूल्स के शिक 5 ज़मीनी शिक 3 तहत जेके आहिनि उहे नोटिस जारी करे छॾिया आहिनि। मियां दाऊद ऐं ॿियनि 3 दरख्वास्त गुज़ारनि खे उन्हनि खे चयो आहे हू पंहिंजा तफ़सील जेके आहिनि तफ़सीली शिकायतूं जेके आहिनि उहे उन्हनि जी असुल कापी ऐं वधीक जेके तफ़सील आहिनि उहे मुहैया कए वञनि। जुडिशियल काउंसिल जा जेके मेंबर आहिनि उन्हनि इब्तिदाई तौर ते उन्हनि शिकायतुनि जे जाइज़ो वठणु पिणु शुरू कयो आहे। जी इब्राहिम कुंभर, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी।